जय झूलेलाल, मां मोहित सितपाल तव्हां सभिनी जो स्वागत थो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अॼु जे तारनि जो खेल। शुरू था कयूं अॼु जी तिथीअ सां। अॼु अंग्रेजी तारीख़ 4 नवंबर 2023 छंछर जो ॾींहुं, हिंदू महीनो कार्तिक मास कृष्ण पक्ष जी सप्तमी तिथि। हलो त शुरू कयूं अॼु जे राशिफल सां। मेष राशि। मेष राशि वारनि खे अॼु हार जो भय सताइण जी आशंका आहे। मन बि अॼु हुननि जो थोरो उदास थियण जी आशंका आहे, पर हुननि खे पंहिंजी ऊर्जा ऐं एनर्जी तमामु पॉजिटिव रखी करे ॾींहुं हलाइणो आहे। थी सघे त अॼु जो ॾींहुं शांतीअ सां कटंदा त बहितर रहंदो। भगवान हनुमान जी उपासना तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि खे अगर कोई नओं कम शुरू करणो हुजे या बढ़ोतरी व्यापार में करनी हुजे, अॼु जो ॾींहुं तमामु लाभदायक थींदो। भाग्य अॼु तव्हांखे पूरो साथ ॾींदो। कार्यस्थल ते तव्हांखे काई अपॉर्चुनिटी मिलंदी जंहिंमें तव्हांखे सफलता जी भी प्राप्ति थींदी। त अॼु जो ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि खे अॼु कोई भी वॾो इन्वेस्टमेंट या नओं कम शुरू करणु अवॉइड करणो आहे ऐं कार्यस्थल ते भी पंहिंजे हिसाब किताब ते तमामु ध्यानु ॾियण जी ज़रूरत पवंदी, न त धन हानि थियण जी आशंका आहे। तव्हांजो स्वास्थ्य सुठो रहंदो। मां लक्ष्मी जी उपासना तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। कर्क राशि। कर्क राशि वारनि खे अॼु जय ऐं सुख जी प्राप्ति थींदी। विजय ऐं सफलता भी अॼु हुननि खे प्राप्त थींदी। अॼु धन प्राप्ति जा भी सुठा योग बीठल आहिनि। स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो त ॾींहुं तमामु आनंददायक हूंदो। सिंह राशि। सिंह राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते ऐं पंहिंजे घर में वाद विवाद या मतभेद थियण खां बचणो आहे। त वाणीअ ते तमामु कंट्रोल रखी करे हलंदा त बहितर रहंदो। कार्यस्थल ते तव्हांखे धन प्राप्ति थी सघे। तव्हांजो स्वास्थ्य अॼु साधारण ई रहंदो। कन्या राशि। कन्या राशि वारनि खे अॼु कोई वॾो कार्य सिद्ध थियण जी संभावना आहे। स्वास्थ्य हुननि जो अॼु सुठो ई रहंदो। कार्यस्थल ते तव्हांखे धन जी प्राप्ति थी सघे। कंहिं ज़रूरतमंद खे कुछ ना कुछ दान करणु तव्हांजो ॾींहुं अञा बहितर करे थो सघे। तुला राशि। तुला राशि वारनि खे अॼु जाम टाइम खां अटकियल कोई कम पूरो थियण जी संभावना आहे। कार्यस्थल ते तव्हांखे धन जी प्राप्ति थियण जे योग बीठा आहिनि। स्वास्थ्य में सुधारो थींदो। बीमारियुनि जो नाश थींदो त अॼु जो ॾींहुं आनंददायक हूंदो। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि खे अॼु पंहिंजे दोस्तनि मां या परिवार मां काई ना काई ख़ुशख़बरी मिलण जी संभावना आहे। अॼु जय ऐं सुख जी हुननि खे प्राप्ति थींदी। मन अॼु हुननि जो ख़ुशि रहंदो त ॾींहुं सुखपूर्वक गुज़रंदो। धनु राशि। धनु राशि वारनि खे अॼु पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज़ सां वाद विवाद या मतभेद थियण जी साण ई साण अपमान थियण जी आशंका आहे। त वाणीअ ते तमामु कंट्रोल रखी करे ॾींहुं हलाइणो आहे। थी सघे त अॼु कोई भी नओं कम शुरू न कंदा त बहितर रहंदो। भगवान गणेश जी पूजा अॼु तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। मकर राशि। मकर राशि वारनि खे अॼु पंहिंजे स्वास्थ्य में ख़ासि करे पंहिंजे पेट जो, अखियुनि जो ध्यानु रखणो आहे। कोई भी थधी शयूं भी अॼु अवॉइड करणियूं आहिनि, न त ज्वर आदि ताप यानी बुखार थियण जी आशंका आहे। अॼु मां भगवती जी उपासना तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि खे अॼु जाम टाइम खां अटकियल कोई कम पूरो थियण जी संभावना आहे। अॼु जय ऐं सुख जी प्राप्ति साण ई साण यश भी हुननि खे प्राप्त थी थो सघे, यानी मान सम्मान में वृद्धि थियण जी भी संभावना आहे। अॼु जो ॾींहुं तमामु आनंददायक हूंदो। मीन राशि। मीन राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते पंहिंजे कोवर्कर्स जो पूरो साथ मिलंदो। धन प्राप्ति जा भी सुठा योग बीठल आहिनि। मन अॼु हुननि जो ख़ुशि रहंदो त ॾींहुं आनंददायक हूंदो।
अचो त ॾिसूं छा अॼु जे ज्ञान जे पिटारे में। लाल किताब जा उपाय। त कल जे एपिसोड में जीअं असां तव्हांखे धन प्राप्ति जा उपाय ॿुधाया हुया, अॼु जे एपिसोड में ॿुधाईंदासीं सांसारिक सुख प्राप्त करण जे लाइ जेके उपाय लाल किताब में चया विया आहिनि। त अगरि तव्हांखे खपे कि तव्हांखे सांसारिक सुख जी प्राप्ति थिए त जॾहिं तव्हां रसोई ठाहींदा आहियो त गांइ जे लाइ, कुत्ते जे लाइ ऐं कांव जे लाइ नियंत्रण कुझु न कुझु शइ ज़रूरु कढंदा कयो जेका बि तव्हां रसोई ठाहींदा आहियो। सुको नारियल जेको हूंदो आहे उहो तव्हां टाइम टू टाइम जल प्रवाह यानी समुंड में विझंदा कयो। साणी साण पीलो कद्दू जेको हूंदो आहे हुनखे पकाए करे कंहिं न कंहिं मंदिर में दान कयो त सांसारिक सुख भगवान तव्हांखे जल्द सां जल्द प्राप्त कराईंदा ऐं सभु विघ्न बाधा तव्हांजे घर जूं दूर कंदा। अचो त ॾिसूं छा अॼु जो सवाल। अॼु जो सवाल आहे निखिल जी जो, जेके बैंगलोर कर्नाटका जा रहंदड़ आहिनि ऐं हुननि जो सवाल आहे कि हुननि जी शादीअ में जाम रुकावटियूं थी अचनि। त निखिल जी, तव्हांजा योग जेके आहिनि उहे डिसेंबर खां पोइ सुठा शादी जे लाइ बीहनि था। तव्हां धीरे धीरे शादीअ जे लाइ ॾिसणु चालू कयो त जल्दी भगवान कंदा कि तव्हांजा सभु कार्य सिद्ध थी वेंदा। थी सघे त 5 बुधर काई न काई साई शइ जो दान करणु तव्हांजे लाइ लाभदायक थींदो ऐं मनवांचित फल जी प्राप्ति थींदी। त अॼु जे एपिसोड में एतिरो ई। वरी मिलंदासीं ॿिए एपिसोड में। अगरि तव्हांखे पंहिंजे कुंडली सां रिलेटेड कोई क्वेरीज़ या सवाल हुजनि तव्हां असांखे ईमेल करे था सघो info@sindhiplex.com ते। तेसि ताईं ॾिसंदा रहो सिंधी प्लेक्स, सिंधियुनि जो पंहिंजो OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।